अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब अर्जो अॼु तव्हांजे लाइ खणी आयो आहियां ड्यूल टोन इफेक्ट वारी वीडियो जंहिंमें तव्हांखे सेखारींदुसि जेकॾहिं तव्हांजी वीडियो में नेचुरल लाइट न आहिनि, मतिलबु तव्हांजी वीडियो में लाइट्स वग़ैरह न आहिनि ऐं तव्हां पंहिंजी वीडियो में लाइट वारो इफेक्ट ऐड करणु चाहियो था त उहो कीअं था करे सघो। मतिलबु ड्यूल लाइट, ॿिनि क़िस्मनि जूं, ॿिनि कलरनि जूं लाइटूं। हिन वीडियो खे पूरो ॾिसणा, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। सब खां पहिरीं असां वेंदासीं काइनीमास्टर में, ऐं काइनीमास्टर में उहा क्लिप आउं ऐड करे चुको आहियां जेका तव्हां ॾिसी सघो था। त हीअ क्लिप आहे, पहिरीं हिन जो आवाज़ु बंदि कंदासीं, ठीकु आहे। हीअ क्लिप आहे जंहिंमें सिर्फ़ु मुंहिंजे चहिरे ते लाइट आहे, बैकग्राउंड ते लाइट घटि आहे ऐं सिर्फ़ु चहिरो ॾिसण में अचे थो साफ़ु, ॿियो कुझु बि न। हिनखे थोरो असां एडजस्ट कंदासीं। ब्राइटनेस 17-18%, 16, ठीकु आहे। ऐं कंट्रास्ट, सेचुरेशन, हीअ तव्हां पंहिंजे कलर जे अकॉर्डिंग हिनखे छेड़े सघो था। सेचुरेशन खे कलर जे अकॉर्डिंग ई छेड़िजो ऐं उनखां पोइ हुनखे पेन एंड ज़ूम में वञी करे जेकॾहिं असां थोरो ज़ूम करियूं, सही लॻंदो न? मूंखे नथो लॻे। पहिरीं लिंक कयो ऐं पोइ थोरो एतिरो, शायदि कुझु ज़्यादा थी वियो आहे, हा न? ज़्यादा थी वियो आहे, थोरो घटि कजे यार। कारी लकीर पासे खां भली अचे, कोई इशू न आहे। ख़ैर, हाणे असां वेंदासीं गूगल चेयरमैन यानी क्रोम ते ऐं हिते असां सर्च कंदासीं ब्लू लाइट PNG। इहो लिखी सर्च कयो, ब्लू लाइट PNG। तव्हांखे खोड़ सारियूं ब्लू लाइट्स मिली वेंदियूं, पर यादि रहे तव्हांखे उहा ई सिलेक्ट करणी आहे जेका वाक़ई ट्रांसपेरेंट हुजे, मतिलबु त जंहिंजो बैकग्राउंड न हुजे। खोड़ सारियूं लाइटूं मिली वेंदियूं, हुन मां मुराद आहे त खोड़ सारियुनि जा अच्छा बैकग्राउंड हूंदा। तव्हांखे सब्र करिणो आहे, थोरो ॾिसो हुनजो बैकग्राउंड ट्रांसपेरेंट आहे त इहे डाउनलोड कयूं। अहिड़ी तरह असां ब्लू लाइट खे जेको सो गाड़ी लाइट में कन्वर्ट कंदासीं। गाड़ी लाइट, रेड लाइट सर्च कंदासीं, रेड लाइट। तव्हां पंहिंजे वीडियो जे अकॉर्डिंग तव्हांखे जेको मतिलबु तव्हां जेको कलर पसंदि कयो था, ब्लू हुजे, येलो हुजे, रेड हुजे, वाइट हुजे, कहिड़ो तव्हां उहो सिलेक्ट कजो। लाज़मी न आहे तव्हां रेड खणो, सही आहे। सो जेको तव्हां चाहियो उहो कलर एड करे सघो। ॿिए हे ॿई लाइटूं मूं डाउनलोड कयूं। हाणे असां वेंदासीं काइनीमास्टर में ऐं लेयर ते क्लिक करे, मीडिया ते क्लिक करे लाइट इंपोर्ट कंदासीं। पहिरीं ब्लू या गाड़ी का बि हिकिड़ी, सही आहे। अच्छा, ब्लू अची वई ऐं थोरो हिन जी साइज़ वधायूं, हेतिरी, सही आहे। ओके, साइज़ हिनखे ड्यूरेशन बि सेम रखी ऐं हाणे असां ईंदासीं हेठि। तव्हांखे मिलंदो ब्लेंडिंग ऑप्शन इन ते, ऐं ओवरले ते त ख़राबु पियो लॻे। मल्टीपल स्क्रीन सॉफ्ट, जिते तव्हांखे मतिलबु तव्हांजी वीडियो जी फुटेज जे हिसाब सां सही लॻे उते। स्क्रीन मुंहिंजे केस में स्क्रीन सही पियो अचे, पर अञा बि स्क्रीन खे ऐं थोरो कमु आहे। बाद में असां ओपेसिटी खे वधाए घटाए बि हुनखे सेट करे सघूं था जिते असांखे सही लॻंदो। बहरहाल हीअ हिते अची वियो, हिन कुंड ते तव्हांखे लॻे पियो त हिन कुंड खां मथां खां लाइट अचे पई, पर अञा बि हिन में कमु आहे, उहो ओपेसिटी में थींदो। छा हिन जा मूंखे मुख़्तलिफ़ शेप बि तव्हां ॾिसी सघो था, उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि हिनखे शेप कीअं ॾिजनि। ख़ैर, हे सूदी सही आहे, ओके। ऐं हाणे जेकॾहिं हिनखे असां शेप ॾियणु चाहियूं त क्रॉप ते क्लिक कयो ऐं क्रॉप ते ई ईंदो। क्रॉप ते मास्क खे ऑन कंदो। ऑन करण सां ते मुख़्तलिफ़ शेप तव्हांखे मिलंदा, पर उन्हनि में तव्हां मतिलबु त हीअ ॾिसो कटिंग वारा शेप, पर हीअ सही कोन थो लॻे, नेचुरल लाइट कोन लॻंदी। उनजे करे असां हिनखे कंहिं क़िस्म जो शेप कोन ॾींदासीं। असां जस्ट इन ई फाइल खे डुप्लीकेट ठाहींदासीं। हिते क्लिक करे डुप्लीकेट करण खां पोइ हेठि जेका लाइट आहे उनखे पंहिंजी साइड ते रखूं, हुन पासे, मतिलबु हिन पासे लाइट न आहे त इन पासे कंदासीं, ओके। ऐं उनखां पोइ हुनखे असां रिप्लेस कंदासीं मीडिया सां। मीडिया में वञी रिप्लेस करे गाड़ी लाइट सां रिप्लेस कंदासीं। गाड़ी लाइट सां रिप्लेस करण खां पोइ तव्हांजी फुटेज मुकमल तौर ते तयारु आहे, पर अञा सब्र कयो, हुन में काफ़ी सारो कमु आहे। कमु कहिड़ो आहे त अञा बि तव्हांखे ब्लेंडिंग ऑप्शन ते वञी करे डिफरेंट ऑप्शन चूंडणा आहिनि, ॻोल्हणा आहिनि, किथे तव्हांजी फुटेज मुकमल तौर ते परफेक्ट अचे थी, उते तव्हांखे हिनखे सेव करिणो आहे। अञा हुन गाड़ी लाइन ते वेंदुसि, गाड़ी लाइटिंग ते, जिते मतिलबु त मूंखे सही लॻे ऐं थोरी ओपेसिटी घटाईंदुसि। ऐं ब्लू त सही आहे मुंहिंजे ख़्याल में, पर ब्लू जो ब्लेंडिंग मोड चेंज करिणो पवंदो।
छो त सॉफ्ट लाइटिंग, हार्ड लाइटिंग ऐं मुख़्तलिफ़ इहा लाइटिंग, हार्ड लाइटिंग में त सिर्फ़ु लाइटिंग रखी थोरो, मतिलबु त जीअं लॻे त नेचुरल लाइटिंग आहे। ओके, सो हीअ तव्हांजो ड्यूअल टोन इफेक्ट तयारु थी वियो। अहिड़ी तरह तव्हां पंहिंजी वीडियो, नॉर्मल वीडियो खे ड्यूअल टोन इफेक्ट ॾी बग़ैर लाइटिंग जे बि एडिट करे लाइटिंग वारी वीडियो ठाहे सघो था। हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ सब्सक्राइब करे घंटी निशान ते क्लिक करे छॾियो ऐं वीडियो खे लाइक करे दोस्तनि सां शेयर कजो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसि ताईं इजाज़त, हाफ़िज़, गुड बाय।